अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठोर बाबाला जहानन जो रब अल्लाह पाक आहे। शुक्र एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। जेको जहानन जो पालणहार आहे, इहो जेको इबादत जे लाइक़ु आहे, रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। जहानन जो रब अल्लाह पाक आहे। शुक्र एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। जेको जहानन जो पालणहार आहे, इहो जेको इबादत जे लाइक़ु आहे, रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। ऐं रब असांखां हीअ ख़िदमत क़बूल फ़रमाए। बेशक तूं ई ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहीं। ऐं रब असांखां हीअ ख़िदमत क़बूल फ़रमाए। बेशक तूं ई ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहीं। मुसबिल असबाब आहीं। ख़ैर बरकत सां सबब सणायूं करे। अल्लाह वॾे फज़ल वारो आहे। रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। जहानन जो रब अल्लाह पाक आहे। शुक्र एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। जेको जहानन जो पालणहार आहे, इहो जेको इबादत जे लाइक़ु आहे, रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन रिज़्क़ रोज़ीअ में इज़ाफ़ो करे। पंहिंजे तरफ़ां बख़्शिश ऐं फज़ल यानी माल में वाधारो अता फ़रमाए। या अल्लाह रब्बुल आलमीन रिज़्क़ रोज़ीअ में इज़ाफ़ो करे। पंहिंजे तरफ़ां बख़्शिश ऐं फज़ल यानी माल में वाधारो अता फ़रमाए। अल्लाह रब्बुल आलमीन बख़्शिश वारो, इल्म वारो आहे। रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। जहानन जो रब अल्लाह पाक आहे। शुक्र एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। जेको रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। जेको जहानन जो पालणहार आहे, इहो जेको इबादत जे लाइक़ु आहे, रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन सिहत तंदुरुस्ती नेमत हज़ार अता करे। बेशक तूं ई इल्म वारो, हिकमत वारो आहीं। या अल्लाह रब्बुल आलमीन सिहत तंदुरुस्ती नेमत हज़ार अता करे। बेशक तूं ई इल्म वारो, हिकमत वारो आहीं। ऐं ख़ुदा असीं तुंहिंजी इबादत करियूं था, तोखां ई ऐं ख़ुदा हमराही मदद घुरूं था। बेशक अल्लाह हर शइ ते कुदरत वारो, कुदरत रखंदड़ आहे। रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। जहानन जो रब अल्लाह पाक आहे। शुक्र एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। जेको जहानन जो पालणहार आहे, इहो इबादत जे लाइक़ु आहे। रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन नेक सालियो फरमा बरदार औलाद नसीब भलो भाग सां अता फ़रमाए। या अल्लाह रब्बुल आलमीन नेक सालियो फरमा बरदार औलाद नसीब भलो भाग सां अता फ़रमाए। त तुंहिंजा शुक्रगुज़ार थींदासूं, अञा बि घणा शुक्रगुज़ार थींदासीं। बेशक अल्लाह बख़्शणहार रहम कंदड़ आहे। रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। जहानन जो रब अल्लाह पाक आहे। शुक्र एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे। रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे।
जेको जहाननि जो पालणहार आहे, इहो जेको इबादत जे लाइक़ु आहे, रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। सभे हमद तरीफ़ूं समूरी सारा जहाननि जे रब अलाह लाइ आहे। अलाह खां सवाइ को महबूद न आहे, इहो ई ज़िंद क़ाइमु रहंदड़ आहे। अल्लाह रहमान रब करीम, रहम कर रहीम, रहम कर करीम, करम कर। सभु हमद तरीफ़ूं समूरी सारा जहाननि जे रब अलाह लाइ आहे। अलाह खां सवाइ को महबूद न आहे, इहो ई ज़िंद क़ाइमु रहंदड़ आहे। अल्लाह रहमान रहीम, रब करीम, रहम कर करम कर। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम, तूं सभु ॼाणी थो, तोखे सभु मालूम आहे। मिठो जूं आसूं नेड पुॼाए, मतिलब नेक मक़सद हासिल थियनि, दुआ क़बूल मक़बूल फरमाए, आसूं नेडूं पुॼाए। अल्लाह माननि ते महिरबान आहे, रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। जहाननि जो रब अलाह पाक आहे। शुक्र एहसान सारा अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे, रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे। जेको जहाननि जो पालणहार आहे, इहो जेको इबादत जे लाइक़ु आहे, रोज़ी ॾींदड़ रहम कंदड़ आहे।